HRJD न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया अवांखे जोही खां जिते HRJD न्यूज़ जी रिपोर्टर आमिर शाहानी मूजिब जोही में सिंध जे नामे वारे शाइर खलील आरिफ सूमरो जी 55 सालगिरह मलिक वहीद जी सदारत में मल्हाई वई, जंहिंजो महिमान ख़ासि सफ़वा ज़िलेदाद जो जनरल सेक्रेटरी गुलाम शबीर महमूद एज़ाज़ी महिमान ख़ासि नज़ीर नियाज़ जोयो, असद कुराई आस बब्बर सज्जाद यूसुफ मोहम्मद इस्माइल थई। तकरीब खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त खलील आरिफ सिंध सच सूंह जो बाशऊर शाइर आहे। हिन समाज जी तब्दीली लाइ पंहिंजे कलम वसीले भरपूर किरदारु अदा कयो आहे। प्रोग्राम में अब्दुर्रहमान बबर शबीर रुस्तमानी कुर्बान पोखर रोशन जान मेमून अब्दुल्ला खोसो असगर मल्ला दीदार द्रोही वसायो लगारी सरताज लगारी मंजूर रोजनाणी अहमद मवाली ताजुब रहमानी वसीम बबर ऐं ॿियनि शिरकत कई। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।